नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा आहियूं त सेनेट 27 आइनी तरमीम जो बिल मंज़ूर करे वरितो आहे। तहरीक इंसाफ जे सैफ अबड़ो ऐं JUI जे अहमद खान समेत 64 मेंबरनि 27 आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾिना आहिनि। 27 आइनी तरमीम जो बिल पेश करण दौरान तहरीक इंसाफ जे मेंबरनि चेयरमैन सेनेट जी डाइस अॻियां एहतजाज कंदे एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं ऐं शेम शेम जा नारा हणंदा रहिया। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जो चवणु आहे त 27 आइनी तरमीम जी मुखालिफ़त में को बि वोट नाहे पियो। समूरनि मेंबरनि आइनी तरमीम जी हिमायत कई आहे। नाज़रीन असां वाखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सेनेट 27 आइनी तरमीम जो बिल मंज़ूर करे वरितो आहे। तहरीक इंसाफ जे सैफ अबड़ो ऐं JUI जे अहमद खान समेत 64 मेंबरनि 27 आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾिना आहिनि। 27 आइनी तरमीम जो बिल पेश करण दौरान तहरीक इंसाफ जे मेंबरनि चेयरमैन सेनेट जे डाइस अॻियां एहतजाज कंदे एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं ऐं शेम शेम जा नारा हणंदा रहिया। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जो चवणु आहे त 27 आइनी तरमीम जी मुखालिफ़त में को बि वोट नाहे पियो। समूरनि मेंबरनि आइनी तरमीम जी हिमायत कई आहे।